अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ मैं अवां सां गॾु नाशिया मीर। नाज़रीन, मुल्क अंदरि पॉलिटिकल एंड जुडिशियल फ्रंट ते थींदड़ बैक टू बैक डेवलपमेंट्स प्रोग्राम जो मौजू हूंदो आहे। उन खां सवाइ भारत अंदरि इलेक्शन जा नतीजा साम्हूं आया आहिनि। उन ते पिणु अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे उन जो तारुफ़ असां कराईंदसि। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि डॉक्टर करीम ख़्वाजा साहब, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मां लाल माली साहब वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। सीनियर डिप्लोमेट आहिनि नाज़रीन, अॻूणा सफ़ीर आहिनि आलम ब्रोही साहब, उहे पिणु वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। मां सभिनी खे भलीकार, अवां सभिनी जी महिरबानी तव्हां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कजो। करीम साहब, लाल साहब, अवां जी इजाज़त सां आलम साहब अवां खां आगाज़ कंदसि गुफ़्तगू जो। हिते वारा जेके मामला हलनि था उन्हनि ते बि गुफ़्तगू कयूं था, उन्हनि डेवलपमेंट्स ते बि अवां खां राय ज़रूरु वठंदासीं, पर उन खां अॻु ही जेका असांजे भारत अंदरि पाड़ेसरी मुल्क में चूंड थी आहे, 7 मरहलनि खां गुज़री नतीजा आया आहिनि, 400 पार करे वेंदासीं अहिड़ी दावा कई बीजेपी पारां, पर उहा 300 बि क्रॉस न करे सघिया आहिनि। ऐं जेकॾहिं असीं इतिहाद खे छॾे रुगो बीजेपी जी जेका कारकर्दगी रही उनखे ॾिसूं था त फुल मेजोरिटी जेका सादी अक्सरियत ते हू चवनि था त 272 घुरबल हुजनि थियूं सीटूं कंहिं बि पार्टी खे पंहिंजी हुकूमत फॉर्म करण जे लाइ, पर जेको बीजेपी पारां रुगो 240 ऐं इतिहाद मिलाए करे 292 ताईं सीटूं हासिल कयूं आहिनि, त हू सादी अक्सरियत सां ही हुकूमत ठाहिण में कामयाब आहिनि, पर ख़ुदि फुल मेजोरिटी खां सादी अक्सरियत खां बीजेपी उहा बि हासिल न करे सघी आहे। जॾहिं त ऑपोजिशन इतिहाद पारां 234 जेको समूरो टोटल जेके मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि ऑपोजिशन जे इतिहाद में शामिल हुयूं, उन्हनि जो जेको कलेक्टिव फिगर्स ॾिसूं था त 234 साम्हूं आयो आहे। नाज़रीन, हिते इहा बि ॻाल्हि नोट करणु जहिड़ी आहे त पहिरियों असीं ॾिसूं था त मोदी साहब, नरेंद्र मोदी साहब जवाहरलाल नेहरू साहब खां पोइ हाणे ॿियों भेरो को अहिड़ो अॻवान आहे जंहिं 3 भेरा पार्लियामानी चूंडनि में कामयाबी हासिल कई हुजे, पंहिंजी हुकूमत ठाहिण में हू ऐलान हुनजो करे चुका आहिनि। ऐं 8 जून ते ॼाणाए पियो वञे थो 30 वज़ीर आज़म तौरु हल्फ़ खणंदा भारत अंदरि। उनखां सवाइ नाज़रीन मुख़्तलिफ़ सवाल पैदा थियनि पिया त जेको ही कमज़ोर मैंडेट आहे उनजो सबबु छा आहे। जेतोणीकि असीं ॾिसूं था त ऑपोजिशन इतिहाद तमामु सुठी कारकर्दगी ॾेखारी आहे, पर उन बावजूदि हुकूमत ठाहिण में नाकाम छो नज़र अचनि पिया। हीअ जेका दावा साम्हूं आई, हिन जे पुठियां कहिड़ा फैक्टर रहिया जंहिंजे करे नाकामी नसीब थी आहे मोदी सरकार खे। ऐं उनखां सवाइ हाणे जे हिन कमज़ोर मैंडेट खां पोइ कहिड़ियूं अॻियां ॾुखियायूं साम्हूं ईंदियूं। ऐं हिकिड़ो सुवाल जेको असीं सभु बार बार असीं उनजो फोकस बि हूंदो आहे त उन खां पोइ जेके ॿिन्ही मुल्कनि जा जेके लाॻापा जेके अॻी तमामु घणा मुतासिर आहिनि, डिस्टर्ब आहिनि, उन्हनि लाॻापनि जो छा थींदो, उहे कहिड़े रुख में अॻियां वधंदा, उन ते पिणु गुफ़्तगू कंदासीं। आलम साहब, छा कीअं ॾिसो पिया समूरी इलेक्शन नतीजा, कीअं ॾिसो पिया मामले खे? नादिया, हिन में 2 ॻाल्हियूं टे आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे मैंडेट त मिली वियो आहे, सिंपल मेजॉरिटी मिली वई अथनि त उहो हुकूमत ठाहे सघंदा, जेको हुननि जो जेको डेमोक्रेटिक अलायंस आहे उन्हनि। हाणे सुवाल इहो आहे त बीजेपी खे जेको आहे सो एज़ अ पार्टी उनखे वॾो धकु लॻो आहे। उनजा जेको आहे सो मां सम्झां थो को 60, 62 या 65 सीटूं जेको आहे सो बीजेपी हाराए वेठी आहे। त हाणे ॻाल्हि इहा आहे त जिथे यानी जेको मंदरु जेको इफ़्तिताह कयो उन जाइ ते बि हिननि खे जेको आहे सो वोट न मिलिया आहिनि। उत्तर प्रदेश में हिननि खे वोट न मिलिया आहिनि। सवाल इहो आहे त आई थिंक मोदी साहब जेको इलेक्शन कैंपेन हलाई उनजो सॼो ज़ोर जेको आहे सो पाकिस्तान ते हुयो ऐं कम्यूनल जेको आहे सो जिते मुस्लिम इन फ़िरकावारियत जेका आहे, फ़िरकावारियत न चओ, कम्यूनलिस्ट जेको आहे सो रिलीजन जे विच में इन ॻाल्हि ते जेको आहे सो हुन ज़ोर वधीक थी थो। ऐं जेके इशूज़ हुआ, जेके माण्हुनि खे इशूज़ हुआ, उन में इन्फ्लेशन बि आहे, उन में बेरोज़गारी आहे ऐं गुरबत बि आहे, उन ते मोदी साहब तमामु घटि ॻाल्हाए। तो हाणे इहो आहे त हुनजो जेको नैरेटिव हुयो पाकिस्तान जे ख़िलाफ़ ऐं मुस्लमाननि जे ख़िलाफ़ या ॿियनि माइनॉरिटीज़ जे ख़िलाफ़, उनखे वोटर क़बूल कोन कयो। वोटर खे जेको आहे सो पंहिंजो मसाइल, पंहिंजे मसाइल खां ऐं पंहिंजे मसाइल ते वधीक जेको आहे सो नैरेटिव उन्हनि खे अट्रैक्ट करे हा। पर मोदी साहब जी इहा बेसिक आई थिंक पॉलिटिकल ब्लेंडर हुई जो उनखे छॾे करे उहो सिर्फ़ु पाकिस्तान ते ज़ोर भरे, छो त 2019 में इन जो ख़र्चो हुन खाधो हो, हुनजो जेको आहे सो फ़ाइदो वरितो हुई। हाणे जेको आहे सो अचो इन ॻाल्हि ते त
ऐं हिन वक़्तु जेको आहे सो इहो सुठो थियो त हुननि जे मुक़ाबले में अपोज़िशन बि स्ट्रांग आहे, हुनखे जेको आहे सो ग़लति कमु करण बि कोन ॾींदा। पर सवाल इहो आहे त अञा यानी असां चऊं त जेको भारत जो सेक्युलर जेको कैरेक्टर हुयो, इमेज हुयो, उहो बहाल थियो आहे। उहो बहाल उन सूरत में थिए हा जॾहिं मोदी खे शिकस्त थिए हा। तंहिंजो मतिलबु अञा बि वोटरनि जेको आहे सो हुनजे अलायंस खे क़बूल कयो आहे, हुनखे जेको आहे सो मैंडेट ॾिनी अथऊं, ॾाढी कमज़ोर मैंडेट हुजे। सो हाणे इहो आहे त अॻिते हली मुस्लमाननि जे ख़िलाफ़ जेको आहे सो अदरवाइज़ त कुझु घणो कुझु करणु चाहिनि पिया हिन विच में। ऐं जेको आहे सो तव्हांखे यादि हूंदो हुनजा आज़ादु कश्मीर बि असां पाकिस्तान खां वठंदासीं, इहो हिन इलेक्शन कैंपेन में बि चयो, हुनजे वज़ीर दिफ़ा बि चयो। बहरहाल हाणे उहे ॻाल्हियूं पई पिया थियनि, पर इहो आहे त मोदी जो हीउ जेको ख़ासो हिकिड़ो कारनामो आहे त थर्ड टर्म जे लाइ बि हुनखे हुकूमत ठाहिण जो मौक़ो मिली। ॾिसो न, तव्हां 10 सालनि जो जेकॾहिं हुनजो कारकर्दगी साम्हूं रखो ऐं वोटर जेको आहे सो हुनखे थर्ड टर्म जे लाइ बि जेकॾहिं सिंपल मेजॉरिटी ॾिए थो, तंहिंजो मतिलबु हुनजी इहा नाकामी न आहे। त मां हुनखे ईअं चवंदुमि इट इज़ अ स्वीट एंड बिटर विक्ट्री। ऐं हुनमें जेको आहे हिनखे तकलीफ़ बि थी आहे, हिनखे धक बि लॻो आहे, ऐं तंहिंखां अलावा वरी विक्ट्री बि अथसि। तो इन जे करे स्वीट एंड बिटर विक्ट्री करे हुनखे जेको आहे सो क़बूल करे चुको आहे। पर जेको हिननि जो दावा हुयो, इलेक्शन में त पार्टियूं जेके दावा त कंदियूं आहिनि, पर ज़रूरी न आहे त वोटर जेको आहे सो हुनजे हिन दावा खे क़बूल बि करे। तो हाणे अचो त हुन ॻाल्हि ते अचूं त हे छा कंदो अॻिते हली करे। हाणे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त भारत जे सेक्युलरिज़म खे अञा ख़तरो आहे, उहो जेको आहे सो बहाल न थियो आहे। जीअं असां चयो पियासीं जेको सेक्युलर कैरेक्टर आहे उन्हनि में जेको आइन में ॾिनल आहे, जेको जंहिं ते नेहरू जेको आहे सो पंहिंजे दौरे हुकूमत में हुन ते पूरी तरह सां अमल करण जी कोशिशि कई, उहो बहाल न थियो आहे। असां ईअं नथा चई सघूं त सेक्युलर खे जेको आहे सो सेक्युलर कैरेक्टर खे वोट पिया आहिनि, इहो नथा चई सघूं असां। हाणे इहो आहे त हे मुस्लमाननि सां छा कंदो, छा उन्हनि खे फर्दर मार्जिनलाइज़ कंदो या छा कंदो। पर मां सम्झां थो त जेको बि हुननि वक़्तु हुन ते प्रेशर आहे हिन वक़्तु, जेके इंतिहा पसंदि पार्टियूं आहिनि, हिन जी पार्टी में कुझु मेंबर बि आहिनि, इन जे करे मुस्लमाननि जे ख़िलाफ़ जेको मार्जिनलाइज़ेशन जो प्रोसेस आहे उहो घटि कोन थींदो। लेकिन ऐं ईअं बि न थींदो जो हो बिल्डोज़ करे वञे पंहिंजी ॻाल्हि खे, या जेको आहे सो ही शुड हैव अ वॉक ओवर, ईअं न थींदो। छो त अपोज़िशन कांग्रेस जेको आहे सेक्युलर कैरेक्टर जो हामी आहे, सेक्युलरिज़म जो हामी आहे, उहो हिनजे ख़िलाफ़ जेको आहे सो दीवार थी थी सघे थो ऐं बीहंदो बि। छो त हुननि खे नेक्स्ट इलेक्शन ते जेको आहे सो हाणे इहो रखिणो आहे। बाक़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त मोदी जो थर्ड टर्म में अचणु वाकई जेको आहे सो रीजनल जियो पॉलिटिक्स जे लाइ जेको आहे सो को नेक शगुन कोन्हे को। ठीकु आलम साहब, इन शइ खे अॻियां वधायूं था, पोइ तव्हां वटि वरी बि ईंदसि। करीम साहब, रीजनल जियो पॉलिटिक्स लाइ नेक शगुन कोन हूंदो मोदी साहब जो ॿीहर अचणु, जेतोणीकि कमज़ोर मैंडेट आहे, पर उन बावजूदि असीं नथा चई सघूं त भारत अंदरि अञा बि सेक्युलरिज़म बहाल थी आहे। कीअं ॾिसो पिया, ख़ासि करे असर कीअं ॾिसो पिया, कहिड़ियूं सिमिलैरिटीज़ ॾिसो पिया? असां वटि बि हिन साल चूंड थी आहे, हुते बि थी आहे, कीअं ॾिसो पिया मामलनि खे? असां वरी हिते त तबसरो नथो कयां, पर इहे त बीजेपी जूं आहिनि 240, कांग्रेस 99 जी, जेके ॿियूं पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहो 204 जी। हाणे जेको सो कांग्रेस जो जेको इतिहाद आहे उन आहे 293 ऐं इंडिया जेको सॉरी NDA आहे बीजेपी जो डेमोक्रेटिक अलायंस जी, त उहो आहे 293। इंडिया जेको कांग्रेस जो जेको इतिहाद आहे उहो 234 ऐं अदर 16 जी। सभ खां पहिरीं त इंडिया जो आवाम जेको आहे सो हुनखे जस हुजे जो हुननि जेको आहे सो सेक्युलरिज़म खे प्रिवेंट करे छॾियो। ॿी ॻाल्हि आहे त हाणे बीजेपी जेका आहे सा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जेका 2/3 मेजॉरिटी सां थींदी आहे उहो कोन थी सघंदी। टी जेका ॻाल्हि आहे त हिंदुस्तान जो जेको अवाम आहे सदाईं प्रिवेंट कयो आहे ऐं प्रिज़र्व कयो आहे सेक्युलरिज़म खे, ऐं इहो सॼो क्रेडिट उते जे अवाम खे आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ सेक्शन ऑफ पॉपुलेशन आहे।
सो इहो हिकिड़ो सुठो इलेक्शन आहे जंहिंमें जेके धुरूं हुयूं ऑपोज़िशन उन्हनि सुठो परफॉर्मेंस कई ऐं हिंदुस्तान इकनॉमिकली त इलाही अॻियां वधी वियो आहे ऐं इहो स्टार्ट बि कांग्रेस ई कयो हो मनमोहन सिंह जे वक़्त में ऐं नरसिम्हा राव जे वक़्त में, ठीकु आहे न। त उहो कांग्रेस जेका आहे सा सुठी सीटूं खणी आई आहे, जेका लास्ट इलेक्शन में उनजी 44 सीटूं हुयूं, हाणे 99 थी वई आहे। उते जी लेफ्ट, उते जी नेशनलिस्ट पार्टीज़, रीजनल पार्टीज़, उन्हनि परफॉर्मेंस सुठी कई आहे। डेमोक्रेसी आहे जंहिंमें केॾी महिल राइट विंग अचे थी, केॾी महिल लेफ्ट विंग अचे थी। बरतानिया में तव्हां ॾिसो त हींअर कंज़र्वेटिव पार्टी आहे जेका राइट विंग पार्टी चइजे, ऐं हाणे इलेक्शन थींदी त लेबर खटी ईंदी। अमेरिका में बि ईअं आहे, ट्रम्प हुजे या डेमोक्रेट्स हुजनि या रिपब्लिक, वरी बि डेमोक्रेसी आहे। ऐं हाणे हिन इलाइक़े में छा थींदो, भई इंडिया इज़ ग्रोइंग सुपर पावर, माना चाइना खां पोइ हू आहे हिन रीजन में, फाइनेंशियल, इकोनॉमिकल। ऐं